ॾिसो हुसैन जी निमाज़ अॼु हिकिड़ो फ़र्क़ो मुल्हनि जो पैदा थियो आहे त हे जो बयानु कनि था त हुसैन त निमाज़ पढ़ी अरे कंडो थो लॻे बि दाह निकिरी वञे थी को कमकार नथो करे सघे पर जंहिंजी जान ते रग रग में तीर लॻल हो उहो कीअं थो निमाज़ पढ़ी सघे कमीना शर्मदार ज़बान खे बंदि कर हुसैन खे हक़ीक़त में किताब लिखनि था पिया त शहीद खे ईज़ा न ईंदो जीअं के का चुंडी पाए अञा बि तकड़ी वधी आहे अञा बि ईज़ा न शहीद ख़ुदा जी रज़ा ते राज़ी आहे ऐं शहीद खे इन वक़्त में दीदार दीदार में मस्त आहे शिमर थुकुन में मस्त इन बातिल फ़र्क़ खां भी मुस्लमान के बचाए असांजे सच्चो वास्तो सच्चो इरादो अहल बैत सां अल्लाह पाक ने छो एक आयत करीमा पढ़ा थो अॼु अहल बैत जो क़दुरु कोन्हे माण्हुनि वटि सैयद जो क़दुरु कोन्हे को पर जिन जा अबा ॾाढा सचा आहिनि आशिक़ आहिनि उन्हनि में मज़ो आहे